नाज़िन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जियां टंडोजाम ऐं भरपासे जे इलाइक़े में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मराठी जो रिपोर्टर इमरान सोहो। जी इमरान। जी बिल्कुलु टंडोजाम ऐं उन जे जेके पसगिरदाई वारा इलाइक़ा आहिनि, मूसा खचाण, टंडो केसर, खेसाना मोरी ऐं टंडोजाम जा जेके पंहिंजा इलाइक़ा आहिनि, मुज़फ़राबाद, पाकिस्तानी चौक, रुस्तम शहीद रोड, सखी वाप टाउन ऐं वर्कशॉप स्टाफ, जिथे जेको आहे सुबुह 4 वॻे खां जेको हिन वक़्त ताईं मुसलसल वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। बरसाति कॾहिं तेज़ त कॾहिं हल्की थी रही आहे। तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त जीअं सुबुह जो 4 वॻे खां बिजली जेका आहे उहा बंदि थी वई आहे, जेका अञा ताईं बहाल न थी सघी आहे। वापडा वारा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जायुनि ते कमु बि करे रहिया आहिनि, पर बिजली अञा ताईं बहाल न थी सघी आहे। जॾहिं त शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि हेठां वारा, उन्हनि में पाणी भीजी वियो आहे ऐं अञा बि बरसाति जेका आहे उहो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। जी इमरान, अवां जी महिरबानी।